अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टेलीविजन न्यूज़ जे पारां मां जो मेज़बान फ़याज़ नाइज गुफ़्तगू कयूं था मुल्क जे सियासी मंज़रनामे ते इंतहाई अहम डेवलपमेंट जेका थी आहे अॼु जेका अहम ख़बर आहे उहा इहा आहे त सेनेट चूंडनि जे हवाले सां जेको आहे अॼु सॼे मुल्क जे अंदरि जेके फॉर्म भरिया विया हुआ उनमें जेका अॼु आख़िरी तारीख़ हुई ऐं जेका हतमी फ़हरिस्त आहे उम्मीदवारनि जी उहा जारी कई वई आहे। पार्टियुनि मां जंहिंखे विथड्रॉ करिणो हुयो विथड्रॉ कया विया आहिनि। जिन पार्टियुनि खे जिन खां टिकेटूं वापसि वठणियूं हुयूं उन्हनि खे जा नाला बि उहे इलेक्शन कमीशन जे दफ़्तरनि में पहुचाया विया आहिनि। उन हवाले सां असां थोरो इन सॼे मंज़रनामे जो जाइज़ो वठण जी कोशिशि कंदासूं त सिंध ऐं ख़ासि तरह बलोचिस्तान जे अंदरि जेका सेनेट चूंडनि जे हवाले सां छा मंज़रनामो बीहंदो उन ते गुफ़्तगू कंदासूं ऐं उन सां गॾोगॾु मुल्क जा जेके ॿिया इशूज़ उन ते बि गुफ़्तगू कंदासूं। शुरूआति कयूं था सेनेट जे हवाले सां। अॼोके हिन प्रोग्राम में असांखे जॉइन कयो आहे सिंध टेलीविजन न्यूज़ जे कराची जे ब्यूरो चीफ जनाब शबीर लाशारी साहिब जो तव्हां सां गुफ़्तगू। शबीर, छा पोज़ीशन आहे सेनेट जी हिते कराची जे अंदरि यानी सिंध असेंबली जे अंदरि जेके उम्मीदवार सिंध मां जेका 12 सेनेटरनि जी चूंड थींदी उन हवाले सां जेका पार्टियुनि मुख़्तलिफ़ जेके फॉर्म भरिया आहिनि उनजी छा पोज़ीशन आहे? पाकिस्तान पीपल्स पार्टी जे 20 उम्मीदवारनि फॉर्म भराया हुआ जिन मां जेको आहे अॼु 8 उम्मीदवारनि हथ खयो आहे यानी फॉर्म वापसि वरिता आहिनि। बाक़ी 12 उम्मीदवार जेके आहिनि उहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जा आहिनि। मुत्तहिदा जी जेका सूरत हाल आहे उहा तव्हां सम्झी सघो था त 8 उम्मीदवार डॉक्टर फारूक सत्तार जे तरफ़ां हुआ। 5 उम्मीदवार जेके आहिनि 6 उहे बहादुराबाद यानी आमिर ख़ान ग्रुप जे तरफ़ां। उन्हनि मां स्टिल पोज़ीशन उहा साॻी आहे, उन्हनि मां कंहिं बि पंहिंजो फॉर्म वापसि न वरितो आहे। ऐं पर बहादुराबाद वारनि हिकिड़ी लिस्ट जारी कई आहे इलेक्शन कमीशन वटि जमा करे आहे त छाकाणि त कामरान टिसोरी खे बि जेका पहिरें जेका हुई उन ते ख़ालिद मक़बूल सिद्दीकी उनखे पार्टी टिकट ॾिनी हुई, उन्हनि विथड्रॉ कयो आहे पार्टी टिकट तां। यस, त असां हिननि माण्हुनि खां पार्टी टिकट विथड्रॉ कयूं था। बाक़ी हिननि माण्हुनि खे अञा पार्टी टिकट आहे बहादुराबाद जे पारां। बिल्कुलु बिल्कुलु जी। ऐं इहा ई पोज़ीशन आहे साॻी पंहिंजो फंक्शनल लीग जो हिकिड़ो उम्मीदवार आहे सिंध में ऐं उनखां अलावा नून लीग जो हिकिड़ो उम्मीदवार आहे सिंध में। PTI जो बि जेको आहे हिकिड़ो उम्मीदवार आहे। PSP जा 4 उम्मीदवार आहिनि। हाणे ॾिसणो इहो आहे छाकाणि त हीअ जेका गेम आहे उहा MPS जी गेम आहे। कंहिंजी पोज़ीशन छा आहे सिंध असेंबली जे ऐवान जे अंदरि, छाकाणि त ऐवान जा नुमाइंदा ई सेनेट जा जेके उम्मीदवार आहिनि उहे चूंडींदा 3 मार्च ते। जहिड़ी रीति फॉर्म सेनेट जा जेके फॉर्म वसूल करणु वक़्तु ख़ासि तौर ते मुत्तहिदा जी जेका पोज़ीशन इलेक्शन कमीशन में असांखे वाज़े नज़र आई, खुली हिक ॿिए ख़िलाफ़ु जेका धड़ाबंदी ग्रुपबंदी नज़र आई। मां सम्झां थो हिकु दफ़ो ॿीहर थी सघे थो त वरी सिंध असेंबली में 3 मार्च ते वॾो जेको मलालो हूंदो या मेलो मलाखड़ो हूंदो उहो सम्झो वरी हिकु दफ़ो ॿीहर असांखे मुत्तहिदा जो उन में नज़र ईंदो। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी पोज़ीशन जेका आहे उन में बि कुझु अहम शयूं जेके हिकु ॿ आहिनि उहे तमामु अहम आहिनि, जंहिंमें उन्हनि जा हिकु ॿ जेके MPs आहिनि उहे जिन में अवैस मुज़फ़र टपी उहो मुल्क खां ॿाहिरि आहे। हसनैन मिर्ज़ा जी जेका पोज़ीशन आहे उहा मशकूक आहे, उहो जेको आहे इलेक्शन जे ॾींहुं अचे थो वोट करणु नथो अचे। इहो बि हिकिड़ो पाकिस्तान पीपल्स पार्टी लाइ सम्झो हिकिड़ो वॾो इम्तिहान आहे। उनखां अलावा हिकु अञा ॿिया बि अहिड़ा मेंबर आहिनि जेके नाराज़ आहिनि पार्टी खां अंदरूनी तौर ते, उहे खुलियल तौर ते बग़ावत कनि था या नथा कनि उहो 3 मार्च जे ॾींहुं ख़बर पवंदी। हींअर जी जेका पोज़ीशन आहे उहा इहा आहे। पर साॻे वक़्तु पीपल्स पार्टी सां लॻापियल इहा बि पोज़ीशन आहे त पंहिंजो अहमद अली ख़ान पिताफ़ी जेको आहे उहो उन जी डेथ थी चुकी आहे। मीर हज़ार ख़ान गुजरानी जी डेथ थी चुकी आहे त इन लाइ 2 सीटूं जेके आहिनि उहे बि वैकेंट आहिनि। बिल्कुलु त इन लाइ उन्हनि खे जेको आहे उहे 2 वोट बि जेका उहे मिलणु इहो सम्झो त लास आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी। यानी इन हवाले सां जेका 4 वोट पीपल्स पार्टी जा घटि थियनि था। हिकिड़ो त अवैस मुज़फ़र जो चऊं था, ॿियो हसनैन मिर्ज़ा जो इम्कानी तरह ते, ऐं बाक़ी हू 2 पका जेको आहे उहो घटि थींदा। बिल्कुलु। पर पीपल्स पार्टी जा हिन वक़्तु उम्मीदवार घणा नवे आहिनि। पीपल्स पार्टी जी जेका पोज़ीशन आहे सिंध असेंबली में हींअर उहा 94 आहे। अवैस मुज़फ़र टपी समेत ऐं नाराज़ उन्हनि समेत ऐं 2 ॼणा जेके तव्हां माइनस करे छॾियो बाक़ी पोइ 92 वञी बीहे थी, माना 2 जेके फौत थी चुका आहिनि जी उहा आहे। ऐं MQM जी जेका पोज़ीशन आहे उहा इंतिहाई जेका आहे दिलचस्प आहे, छाकाणि त MQM जा जेके 9 MPA आहिनि उहे ख़ैरनि सां जेको आहे पार्टी छॾे मुस्तफ़ा कमाल जी पार्टी में शामिलु थी चुका आहिनि। बाक़ी 38 MPs जेके आहिनि उहे मुत्तहिदा जा आहिनि। उन में फारूक सत्तार जी दावा आहे त 26 MPs उन सां गॾु आहिनि। बहादुराबाद ग्रुप आमिर ख़ान ग्रुप जी दावा आहे त सभई MPs जेके आहिनि उहे असां सां गॾु आहिनि। ॾिसणो इहो आहे त केरु कंहिंसां गॾु आहे इहो त मां सम्झां थो 3 मार्च ते ख़बर पवंदी। साॻी रीति फंक्शन लीग जी जेका पोज़ीशन आहे सिंध असेंबली में उहा आहे त उनजा टोटल 6 MPs आहिनि ऐं PTI जा जेके आहिनि उहे 3 MPs आहिनि, नून लीग जा 3 MPs आहिनि। इहा पोज़ीशन आहे ओवरऑल सिंध असेंबली में। फंक्शन लीग जा 6, PTI जा 3 ऐं हू 3, नून लीग जा 3। माना इहो जेको आहे 6 माना
12 इहे थियनि था पिया। जी ऐं हिते वरी शिराज़ियुनि जो जेको आहे उहो 3 वोट जेके आहिनि उहे अलॻि आहिनि। उनमें शिराज़ियुनि जो हालांकि आहिनि त नून लीग जी टिकट ते आयल शिराज़ी ऐं अरबाब ग़ुलाम रहीम, उहे मशकूक आहिनि 3, उहे अलॻि आहिनि नून लीग खां। जेकॾहिं उहे नून लीग सां अचनि था पोइ नून लीग जी जेका पोज़ीशन उहा जेका 6 थिए थी ऐं पर टोटल जेको आहे 15 पर ऐलान थी वियो आहे न नून लीग जे पारां, त हुननि फंक्शन लीग जी हिमायत जो ऐलान करे छॾियो में बि थी सघे थो। पर इन में इहो बि आहे त हाणे वेझड़ में बिलावल भुट्टो ज़रदारी ठटे वञे पियो ऐं इहे बि इम्कान आहिनि त थी सघे थो शिराज़ी ॿाहिरि पीपल्स पार्टी जॉइन कनि। पीपल्स पार्टी ते पाण ॻाल्हायूं था, सिंध जे मंज़रनामे ते ॻाल्हायूं था, कोयटा हलूं था बलोचिस्तान मां जेको आहे पंहिंजो सूरत हाल ते जाइज़ो वठण लाइ। जेको आहे हकीम सेठार सिंध टीवी न्यूज़ जो कोयटा जो ब्यूरो चीफ आहे, हुन सां गुफ़्तगू कंदा। जी हकीम सेठार साहब, सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साहब। हकीम सेठार साहब, छा सूरत हाल आहे सेनेट चूंडनि जे हवाले सां कोयटा जे अंदरि? सैयद साहब, बलोचिस्तान में भी सेनेट के हवाले सां 11 सेनेटरनि जी चूंड जेका आहे उहा 3 मार्च ते रखियल आहे। जेकॾहिं बलोचिस्तान असेंबली में पार्टी पोज़ीशन जो असां जाइज़ो वठूं था त वॾो में वॾो जेको ग्रुप आहे, जेको जेके बाग़ी ग्रुप करे चयो वियो, जंहिं नवाब सनाउल्लाह ज़हरी जी हुकूमत ख़िलाफ़ अदम एतमाद जी तहरीक आणण जी कोशिशूं कयूं ऐं नवाब सनाउल्लाह ज़हरी खे मजबूरन इस्तीफ़ा ॾियणी पई, उन ग्रुप वटि हिन वक़्तु 40 खां 41 जेके मेंबर आहिनि उन्हनि जो तादादु मौजूदु आहे। सगारो ग्रुप उहो आहे। उन खां अलावा पश्तूनख्वा मिली अवामी पार्टी वटि 14 मेंबरनि जो तादादु मौजूदु आहे। नेशनल पार्टी वटि 10 मेंबरनि, JUI वटि 8 MPs मौजूदु आहिनि। मुस्लिम लीग काफ जा 5 MPs जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि। उन खां अलावा मुख़ालिफ़ गुर्जा जंहिंमें BNP अवामी आहे, ANP आहे, BNP अवामी या आज़ाद मेंबर जी हैसियत में तारिक मक्सी मौजूदु आहे। इहा थी वई बलोचिस्तान असेंबली जी पार्टी पोज़ीशन। जॾहिं त सेनेट जी जेके 7 जनरल जी जेके सीटूं आहिनि, हर एक जनरल सीट लाइ घटि में घटि 8 MPs जो जेको वोट आहे उहे घुर्बल आहिनि। ऐं उन खां अलावा जेका औरतुनि जी मख़सूस सीटूं आहिनि 2 उहे सीटूं आहिनि ऐं गॾोगॾु टेक्नोक्रेट जूं बि 2 सेनेटूं, मजमूई तौर ते 11 सीटूं मौजूदु आहिनि। जोड़ तोड़ जो जेको सिलसिलो आहे उहो जारी आहे। मुख़ालिफ़ धुर में जेके नयूं पार्टियूं शामिल आहिनि, जंहिंमें नेशनल पार्टी आहे, पश्तूनख्वा मिली अवामी पार्टी आहे, उन्हनि विच में इत्तेहाद जे हवाले सां ॻाल्हियूं हलंदड़ आहिनि। जीअं घटि में घटि 2 पार्टियूं चाहिनि पियूं त जनरल जे हवाले सां 2 सेनेटर कामयाब करण में कामयाब वञनि ऐं उन खां अलावा टेक्नोक्रेट ऐं औरतुनि जी जेका हिक सीट आहे उहा हासिल करण जी मनसूबाबंदी करे रहिया आहिनि। जॾहिं त सूबाई वज़ीर आला जेको आहे अब्दुल कुद्दूस बिज़न जो सरफराज़ भुट्टी, हुननि जी अॻुवाणी में जेको ग्रुप हिन वक़्तु मौजूदु आहे, जिन मेंबरनि जी जेका दावा कई वञे थी वज़ीर आला पारां त उन्हनि में 41 मेंबर आहिनि ऐं उन्हनि जी जेका मनसूबाबंदी आहे उन्हनि मुस्लिम लीग नून या काफ जे हवाले सां कंहिं बि उम्मीदवार खे टिकट जे हवाले सां न बल्कि आज़ाद हैसियत में पंहिंजा उम्मीदवार जेके आहिनि उहे बीहारिया आहिनि ऐं उन्हनि खे उमेद आहे त 5 खां 6 सेनेटर जेके आहिनि बलूचिस्तान असेंबली में कामयाब करण जी कोशिश कई वेंदी। उन खां पोइ उहे आज़ाद जेके हैसियत में चूंडियल सेनेटर हूंदा उहे अॻिते हली पीपल्स पार्टीअ खे जॉइन कनि था या कंहिं ॿी पार्टीअ में शमूलियत कनि था। इहो फ़िलहाल त ॿुधाइण वक़्त खां अॻु आहे, छाकाणि त वज़ीर आला पारां बार इहा वज़ाहत अचे थी त हू पीपल्स पार्टी में शमूलियत न करे रहिया आहिनि। पर अंदरूनी जेके ज़रिया आहिनि उन्हनि जो चवणु आहे त आज़ाद हैसियत में जेके चूंडियल सेनेटर आहिनि उहे आसिफ अली ज़रदारी सां राब्ते में आहिनि ऐं मुमकिन आहे त सेनेट चूंडनि बाद जेको आहे पीपल्स पार्टी जी हिमायत कनि, पीपल्स पार्टी में शमूलियत कनि। मजमूई तौर ते जेका सूरत हाल हुई उन खां मां तव्हांखे आगाह कयो आहे। जी अच्छा, टोटल स्ट्रेंथ केतिरी आहे पंहिंजो हकीम सूबाई असेंबली जी? साहब, बलूचिस्तान असेंबली में हिन वक़्तु 64 मेंबरनि जो जेको ऐवान आहे उहो मौजूदु आहे। 11 सेनेट जूं सीटूं आहिनि, जंहिंमें 7 जनरल जूं सीटूं आहिनि ऐं उन खां अलावा औरतुनि ऐं टेक्नोक्रेट जूं जेके आहिनि 2 सीटूं आहिनि। त मजमूई तौर ते 2 नंबर ते जेको आहे KPK खां पोइ बलूचिस्तान असेंबली अहिड़ी असेंबली जिते घटि मेंबरनि जे वोट सां जेके सेनेटर आहिनि उहे चूंडजंदा बनिस्बत सिंध या पंजाब में, छाकाणि जिते MPs जो वॾो तादाद आहे। उन लाइ कंहिं बि जनरल सीट या टेक्नोक्रेट सीट जे लाइ वधीक मेंबरनि जो जेको तादाद आहे उहो घुर्बल आहे। पर बलोचिस्तान में जेका सूरत हाल आहे त जनरल जी सीट ते सेनेटर चूंडण लाइ 8 जेके पर हकीम जेका तव्हां स्टेटिक्स ॿुधायो था 64 जो ऐवान आहे त 7 जेके जनरल सीट जा उम्मीदवार आहिनि त 7 × 3 = 8 मतिलबु 9 वोटनि ते हिकिड़ो सेनेटर थियणु घुरिजे।
जनरल सीट ते साहब इन हवाले सां मां तव्हांखे ॿुधायां त गुज़िरियल जेके 3 साल अॻु सेनेट जूं चूंडूं थियूं हुयूं डॉक्टर जहांगीर जमालदीनी इन जो हिकु माना दलील आहे त उहो 8 MPs जे वोट मिलण खां पोइ जेका आहे उहो सेनेटर बणियो आहे। मजमूई तौर ते सेनेट जूं चूंडूं जेके आहिनि आम चूंडुनि या ॿिए कंहिं प्लेटफॉर्म जी चूंडुनि खां घणो मुख़्तलिफ़ आहिनि। हिते पहिरीं तरजीह, ॿी तरजीह ऐं टीं तरजीह जे हवाले सां MPA जेको आहे वोट कास्ट कंदो आहे, जंहिंखां पोइ जेके नंबर्स आहिनि उन्हनि नंबर्स जो जेको तइदाद आहे उन खां बाद में जेको आहे कंहिं बि सेनेटर जेको आहे नामज़द थियण जी या उम्मीदवार कामयाब थियण जी निशानदेही थींदी आहे। छाकाणि त जेको तव्हां फिगर ॿुधायो था 9 मेंबर 9 MPs जो वोट त असल में ईअं हूंदो आहे त मुख़्तलिफ़ पार्टियुनि मां जेके सेनेट जा उम्मीदवार बीहनि था पोइ उन्हनि मां कंहिं उम्मीदवार खे 5 वोट मिलनि था, कंहिंखे 8 मिलनि था, कंहिंखे 7 मिलनि था। इन हवाले सां जेका पोइ जेको रेशियो पाण इहो चई सघूं था त एवरेज जे हिसाब सां जेकॾहिं चइजे त एवरेजली जेका आहे 9 वोट खपनि, पोइ ज़ाहिर आहे उन्हनि जे नंबरिंग जे हवाले सां फ्लक्चुएशन थिए थी पई, उहा थिए थी पई। हाणे मतिलबु जेको बाग़ी ग्रुप आहे इहो त पंहिंजी जाते, पर उनखां अलावा जेको नून लीग जो को धड़ो जेको सनाउल्लाह ज़हरी सां हुजे उन्हनि वटि को वोट बैंक न आहे। जी इन हवाले सां हिन वक़्तु जेको नवाब सनाउल्लाह ज़हरी जे हिमायती मेंबर जेके आहिनि उन्हनि जो तइदाद जेतोणीकि 7 ॿुधायो वञे थो, पर बलोचिस्तान में आमतौर ते जॾहिं बि सेनेट जी चूंड थींदी आहे त MPs जेके आहिनि उहे पैसो जेको आहे उनखे पार्टी पॉलिसी खां बि वधीक तरजीह ॾींदा आहिनि। जेतोणीकि अक्सरियत मेंबरनि जी जेका आहे उहा पैसनि वारी जेका लेन देन आहे उनजो हिसो न बणंदी आहे। बहरहाल उन बावजूदि हिकु चङो ख़ासो तइदाद MPs जो हूंदो आहे जेको पार्टी पॉलिसी खे छॾे करे जेको आहे पंहिंजो वोट कास्ट कंदो आहे। हिन वक़्तु मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त नेशनल पार्टी वटि 10 मेंबरनि जो तइदाद मौजूदु आहे, पर उन जा जेके 3 मेंबर आहिनि उहे कुदूस बिज़न जो या सरफराज़ भुट्टी जो जेको ग्रुप आहे जंहिंमें 40 या 41 मेंबर शामिल आहिनि, त नेशनल पार्टी जहिड़ी हिकिड़ी आइडियल जेका पार्टी आहे उन जा बि 3 मेंबर जेके आहिनि उहे उन्हनि सां राब्ते में आहिनि। उन खां अलावा पश्तूनख्वा मिली अवामी पार्टी जेका बि पाण खे नज़रियाती पार्टी चढ़ाए थी, उनजो जेतोणीकि हिकु MPA जेको आहे पार्टी खे छॾे मौजूदा हुकूमत में शामिल आहे, वज़ीर आहे। उन खां अलावा बि कुझु MPs जेके आहिनि उहे सेनेट जे उम्मीदवारनि जो जेको फ़ैसिलो पार्टी कयो आहे उन ते मुतफ़िक़ न आहिनि। जीअं उबैदुल्लाह बाबत आहे उन सख़्तु एहतिजाज कंदो जेको आहे इहो ॿुधायो त हू जेकॾहिं पार्टी जे जेके उम्मीदवारनि जे हवाले सां नज़रसानी न कई वई त हू पंहिंजो जेको सेनेट जो वोट आहे उहे पंहिंजी जेको पॉलिसी तहत कास्ट कंदो। मजमूई तौर ते हिते ईअं थिए थो त अक्सर जेके मेंबरनि जो जेको ठाहूको तइदाद आहे उहे पार्टी पॉलिसी खां हटी करे पंहिंजी ज़ाती तरजीह जेका आहे उनखे अहमियत ॾिए थो ऐं पोइ पैसनि जे लेन देन जा इल्ज़ाम जेके आहिनि उहे बि बलोचिस्तान ते लॻंदा रहनि था। गुज़िरियल चूंडुनि में बि 11 अहिड़ा MPs हुया जिन जेको आहे पंहिंजी पार्टी पॉलिसी खे छॾे करे पैसनि एवज़ पंहिंजे वोट जो इस्तेमालु कयो हो। जी वॾी महिरबानी हकीम सेठार साहब, तव्हां असांखे अपडेट कयो। काफ़ी दिलचस्प सूरत हाल आहे पंहिंजो क्वेटा में ऐं बलोचिस्तान जे अंदरि, त जेको नून लीग जंहिंजी हुकूमत आमतौर ते चई वञे थी या जेको आहे जंहिंजा वधि में वधि वोट हुया असेंबली में, ऐं उन्हनि जा जेके आहिनि उनजो हिकिड़ो सेनेटर बि थियण लाइ तयारु न आहे। ऐं जेकॾहिं 8 मेंबर आहिनि पंहिंजो हिन सां सनाउल्लाह ज़हरी सां, त उन खे हिन ते कंफर्म न आहे त उन जे पारां बि साॻी रीति वरी सिंध जी सूरत हाल थोरो हिन दफ़े जेका आहे उहा ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जेका ॿुधाइनि था पिया त उनमें जेको आहे 7 जनरल सीटूं आहिनि ऐं उनखां पोइ जेको आहे हिकिड़ी अक़लियतनि जी सीट ऐं 2 जेके आहिनि पंहिंजो हिन जूं टेक्नोक्रेट्स जूं सीटूं ऐं औरतुनि जूं सीटूं जेके आहिनि उहो। हाणे जेके जनरल सीटुनि मां जेको हकीम सेठार साहब जेको पाण खे अंग अखर ॿुधाया, मतिलबु जेको हिन वक़्तु हुकूमत आहे जंहिंमें 41 मेंबर ॿुधाया था वञनि, जेका बाग़ी ग्रुप जंहिंखे चवनि था पिया, माना 8-9 जे हिसाब सां माना इहे जेकॾहिं कनि था पिया त माना इहे ऑफकोर्स इहे 8 जे हिसाब सां कंदा त 5 सेनेटर जनरल सीटनि मां इन्हनि वटि मिली वेंदा। सिंध में वरी सर फार्मूलो जेको अथव उहो चेंज अथव। मिसाल तौरु जनरल में त 24 मेंबर आहिनि, बिल्कुलु 21 खां जेको आहे उहो जेको आहे उनजे विच में हूंदा आहिनि ऐं वरी 21 खां 22 जे विच में अथव ऐं उनखां अलावा टेक्नोक्रेट ते 34 अथव ऐं अक़लियतनि लाइ 54। तो छाकाणि त उहो जेको रेशो आहे असेंबली ज़ाहिर आहे उहो सीटूं उन तहत उहो डिवाइड थींदो आहे मुख़्तलिफ़ सिचुएशन। हाणे जेकॾहिं मिसाल तौरु जेको ही हकीम जेको पंज़रनामो ॿुधायो पिए त जेकॾहिं 5 मेंबर इहे थियनि था पिया त यकीनी तौर ते 40 खां वधीक उन्हनि जी आहे माना अक़लियतनि वारो हिननि जो पंजो
उहो त पको पको हुननि जो थी वेंदो बिल्कुलु ठीकु आहे न छाकाणि त उहा सीट हिकिड़ी हूंदी हा, हा। माना इहो 5 40 हुनखे ॾेई छॾींदा ठीकु आहे न 40 हुनखे ॾेई छॾींदा माना 5 हू ऐं 6 ही उहो त थी वियो बाक़ी पर उनखां अलावा जेको आहे औरतुनि जी सीट बि हू कढी वेंदा ऐं टेक्नोक्रेट वारी सीट बि हिकिड़ी हुननि खे लाज़मी मिलणु घुरिजे ठीकु आहे न त माना इन सां गॾु 6 ऐं 3 9 सीटूं इन्हनि खे पकियूं मिलंदियूं 11 मां पकियूं आहिनि ठीकु आहे न हाणे जेकॾहिं बाग़ी ग्रुप 9 खटे थो ऐं 9 जो जीअं हकीम ॿुधायो पए त उन्हनि जे मथां इहो आहे त भई हू पीपल्स पार्टी ॾांहुं टिल्टे ॾियनि ज़रदारी साहिब जे बारे में चयो पियो संदन मर्ज़ी आहे ठीकु आहे न त पोइ त सेनेट जे अंदरि जेको आहे काफ़ी बहितर पोज़ीशन थी वेंदी साईं तव्हां इन मां अंदाज़ो कयो त अब्दुल कुद्दूस बिज़िन जे जी काबीना जॾहिं हल्फ़ खयूं कसम खयूं उनखां पोइ जेको आहे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह उन्हनि खे जेको आहे हिते जेको आहे मानी ते घुरायो त हिकिड़े पासे सिंध काबीना वेठी आहे ॿिए पासे बलोचिस्तान काबीना वेठी आहे विच ते जेको आहे सदर ज़रदारी चेयर थो करे ॿिन्ही सूबनि जी काबीना खे त तव्हां इन मां अंदाज़ो कयो त बलोचिस्तान जी जेका सूरत हाल आहे उहा किथे थी बीहे न त मां चवां थो त इहा हिकिड़ी मतिलबु ॻाल्हि आहे त पीपल्स पार्टी खे हिकिड़ी इहो एज मिले थो त पीपल्स पार्टी सेनेट जे अंदरि 2 सूबनि मां ऐं हिते बि जेको आहे MKM जी जेका तोड़ फोड़ आहे उनजे बारे में बि काफ़ी मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त उनजो मेजर बेनिफिशरी वरी बि जेको आहे आसिफ अली ज़रदारी साहिबु या उनजो थी सघे थो छाकाणि त हिन वक़्तु जेको आहे MKM जा जेके वोट आहिनि मुंहिंजे ख़्याल में पंहिंजो 50 जे लॻभॻि वोट अथनि सूबा असेंबली में जंहिंमें जेको आहे तव्हां जेका तस्वीर ॿुधाई त उन मां जेको आहे 38 हू आहिनि 38 मां बि कुझु अहिड़ा आहिनि जेके न हुन ग्रुप सां न हुन ग्रुप सां विच ते बीठा आहिनि थिया पर जेके हिन ग्रुप या हुन ग्रुप में जंहिंमें बि आहिनि पर उन्हनि जी बि आरे में बि हाणे बिल्कुलु उहो ग्रुपनि जी पंहिंजी पोज़ीशन जॾहिं ग्रुप बंदी थिए थी पार्टी में छाकाणि त पहिरियों भेरो मां सम्झां थो ईअं थो थिए जो मुतहिदा जा MPA जेके आहिनि उहे पंहिंजी मर्ज़ी सां वोट ॾेई सघनि था ईअं कॾहिं न थियो आहे मुतहिदा जेको MPA सेनेटर लाइ कंहिंखे पंहिंजी मर्ज़ी त 12 सीटनि मां जेको आहे जेका मंज़रनामो तव्हां ॿुधायो था त 92 जेको हुननि वटि वोट हाणे बि मौजूदु आहिनि जेकॾहिं 2 वोट हुननि जा ॿिया जेके मशकूक आहिनि जंहिंमें जेको आहे हिकिड़ो हसनैन मिर्ज़ा जो आहे हिकिड़ो जेको आहे पंहिंजो हिन जो आहे अवैस मुज़फ़र साहिब जी गैर मौजूदगी जे करे त उहो उनखां पोइ बि 90 वोट हुननि खे आहिनि ऐं जेकॾहिं 24 जे हिसाब सां त बि हुननि जा जेके जनरल सीटुनि जा 8 वोट आहिनि मुंहिंजे ख़्याल में 7 आहिनि हिते पाण वटि बि 7 आहिनि पाण वटि सीटूं जेके आहिनि उहे 7 आहिनि जनरल सीटूं हा 7 सीटूं जेके आहिनि पंहिंजो जनरल सीटूं माना 2 टेक्नोक्रेट 2 औरतूं 1 अक़लियत टोटल 12 हा त मां चवां थो त हिकिड़ो जेको आहे हिकिड़ी ॻाल्हि आहे त अक़लियतनि वारी सीट त पीपल्स पार्टी जी पकी आहे बिल्कुलु ठीकु आहे न हुननि मां जेकॾहिं पीपल्स पार्टी ॿियो कुझु न करे त ॿिन्ही मां हिकु सीट त वठी वेंदी खटी सघे ठीकु आहे न माना अक़लियतुनि मां बि टेक्नोक्रेट औरतुनि मां बि सही माना 3 सीटूं पीपल्स पार्टी जूं इहे पकियूं थियूं बाक़ी पीपल्स पार्टी जेको जनरल सीटुनि मां जेको इहो पीपल्स पार्टी जो हिसाबु आहे उनमें 3 सीटूं त हुननि जूं पकियूं आहिनि चौथी सीट लाइ पीपल्स पार्टी जेकॾहिं कुझु वोट हेॾा होॾा कया त पीपल्स पार्टी चौथी सीट बि कढी सघे थी 4 ऐं 3 7 वोट 12 मां पीपल्स पार्टी खे इहे पका मिलंदा सही बाक़ी रही वञी 5 वोट 5 वोटनि मां 2 वञी बचंदा जनरल सीटनि वारा सही 2 जनरल सीटनि वारा जेके वोट आहिनि उहे जेकॾहिं उनमें जेको आहे हिकिड़ो वोट जेको आहे जंहिं ते जेको आहे ही जंहिंमें तव्हांजो नून लीग फंक्शनल लीग PTI या जेको आहे पंहिंजो इंतरा जो जेको आहे पंहिंजो इहे शिराज़ी विराज़ी ठीकु आहे न जेकॾहिं इन्हनि कुझु मैनूवरिंग कई त इहे कुझु वोट मतिलबु हिकिड़ी सीट जनरल सीट कढी सघनि था जंहिंजो इम्कानु घटि नज़र अचे थो छाकाणि त जीअं हकीम सेठार साहिबु ॿुधायो पए ऐं इहो जनरली सेनेट जे चूंडनि में थिए थो काफ़ी त पैसे जी रेल पेल काफ़ी हले थी पई ऐं असरसो कमकारियूं ॿिया टिया उहे थियनि था पिया ऐं हिन वक़्तु एॾी हो बि न आहे त हाणे ॿियो जेको वोट आहे उहो MKM जेको धड़ो कढे सघे थो या PSP कढे थी इहो हिकिड़ो वॾो हो आहे छाकाणि जनरल सीट ते PSP वटि बि 9 वेठा आहिनि छा पर साॻे वक़्तु जेको आहे हिन वक़्तु जेके 2 ग्रुप आहिनि उन्हनि में बि ज़ाहिर आहे उन्हनि जो हिकिड़ो तालुकदारी को वास्तेदारी को ॿियो ऐं पोइ जेको आहे त हाणे इते फ़ैसिलो थींदो त उहो केरु थो थिए उनखां पोइ वरी जेका ॻाल्हि थिए थी पई त छा टेक्नोक्रेट ऐं औरतुनि जे सीट ते इहे 2 ग्रुप यानी हिकु तरफ़ इहो जेको MKM वारा 3 ग्रुप ऐं ॿिए तरफ़ ही जेके आहिनि पंहिंजो फंक्शनल काफ ऐं PTI वग़ैरह ऐं नून वग़ैरह इहे पाण में गॾिजी जेकॾहिं हिकिड़े कंहिं उम्मीदवार खे वोट ॾींदा त पोइ टेक्नोक्रेट ऐं औरतुनि जा वोट हिकिड़ो हे कढी सघनि था गॾिजी वञनि बिल्कुलु ठीकु आहे छाकाणि त 50 हुननि जा आहिनि अहिड़ा जेको आहे पंहिंजो हो जंहिंजो इम्कानु ॾाढो घटि अचे थो तंहिंजे लाइ इन मामले में बि पीपल्स पार्टी खे एडवांटेज मिलण जो इम्कानु आहे त पीपल्स पार्टी माना सम्झो त हे 12 मां
8 खां 10 सीटूं जेको आहे सेनेट जो हितां जीअं करे कढी सघे थी बिल्कुलु। ऐं हुते जेको आहे 9 सीटुनि जो पीपल्स पार्टी सां जेके माण्हू सलाहियल ॿुधाया वञनि था पिया, जीअं तव्हां ॿुधायो त हिन पासे जेको आहे मुराद अली शाह जी काबीना, हिन पासे बिज़नजी साहिब जी काबीना, बिल्कुलु, हा। विच में ज़रदारी साहब वेठो हुयो। त पीपल्स पार्टी सेनेट मां हिननि ॿिनि सूबनि मां जंहिं नमूने सां वञे थी पई त पोइ शायदि हिन वक़्तु पाकिस्तान जो जेको मंज़रनामो थींदो उन पाकिस्तान जे मंज़रनामे में पंहिंजो नून लीग वटि सिर्फ़ु हिकिड़ो सूबो वञी बचंदो जंहिं ते हू खेॾी सघंदी। पंजाब 12 सीटुनि जी ॻाल्हि आहे, उन मां बि मूंखे उन पंजाब जी स्टेटिस्टिक्स हिन वक़्तु मुंहिंजे साम्हूं आहे। ऐं ईअं ई जेको आहे KPK जेको आहे उते बि ज़ाहिरा थींदो उहो, छाकाणि त उनमें फंक्शनल लीग पंहिंजो जमियत उलमा इस्लाम बि आहे, कुझु NP जा वोट बि आहिनि, पोइ कुझु PTI आहे, कुझु नून लीग आहे, उहो जेको आहे उन ते बहरहाल गुफ़्तगू कयूं था। वक़्फ़ो वठूं था, नाज़रीन वठूं था वक़्फ़ो, वापसि प्रोग्राम खां अॻिते वधां था, असां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम जे सिलसिले खां अॻिते वधाइण गुफ़्तगू हलंदड़ आहे मुल्क जे सियासी मंज़रनामे ते सेनेट जे चूंडनि जे हवाले सां सिंध ऐं बलोचिस्तान जो जेको पस मंज़र आहे, सीटुनि जी विरासत ऐं उनखां पोइ जेका सियासी पार्टियुनि जी पोज़ीशन उन ते गुफ़्तगू हलंदड़ हुई। ऐं उन सां गॾोगॾु असां हिननि ॿिन्ही सूबनि ते ॾोके ॾींहं जो प्रोग्राम में रहंदासूं, छाकाणि त हालांकि 2 ॿिया सूबा बि आहिनि। उन सां खां अलावा जेको आहे फाटा ऐं पंहिंजो वफ़ाक़ी जेको राजधानी आहे उन जूं बि सीटूं आहिनि, पर असां अॼु हिन ॿिन्ही सूबनि जे पंहिंजो सियासी मंज़रनामे ते गुफ़्तगू कंदासूं, छाकाणि त हिते जेको मुख़्तलिफ़ जेके डेवलपमेंट्स थियूं आहिनि, ख़ासि तरह बलोचिस्तान जे अंदरि जेका हिकिड़ी स्टेबल गवर्नमेंट हुई ज़ाहिरी तौरु जेका नज़र आई पई, जंहिंमें 3 पार्टियूं हुयूं, जंहिंमें मुस्लिम लीग नून हिकिड़े लीडिंग कोआलिशन पार्टनर जे तौर ते हुई, उनखां पोइ KPK ख़ैबर पख्तूनख्वा मिली अवामी पार्टी पख्तूनख्वा मिली अवामी पार्टी ऐं नेशनल पार्टी, 3 पार्टियूं हुयूं, उन्हनि खे काफ़ी अक्सरियत हुई। पर सनाउल्लाह ज़हरी जे ख़िलाफ़ु जेको रिपेल आयो, जेको बग़ावत थी, उनखां पोइ उहा हुकूमत उहे जो उहे न रही। थोरी जो KPK पख्तूनख्वा मिली अवामी पार्टी बि उन जो हिसो न रही नेक्स्ट गवर्नमेंट जो, पर पोइ बि 40-41 वोटनि ते मुश्तमिल उहा हिकिड़ी हुकूमत ठही वई, जंहिंखे बाग़ी ग्रुप चइजे थो। उहा हुकूमत हिकु अहिड़ी हुकूमत ठही जेका हिते आई, पंहिंजो उन्हनि आसिफ़ अली ज़रदारी सां पंहिंजो तालुक़ रखियो ऐं ज़रदारी साहिब जे बारे में सभिनी पॉलिटिकल पार्टीज़ चयो पिए त उन जे पुठियां ज़रदारी साहिब जो ई हथु हुयो। उहा जेका बलोचिस्तान जे अंदरि जेका तब्दीली थी, बहरहाल उहा जीअं बि थी, हिकिड़ो डेमोक्रेसी जे अंदरि हिकिड़ो प्रोसेस आहे जंहिंखे चइबो आहे इन हाउस तब्दीली। उन इन हाउस चेंज जे बुनियाद ते उहा पार्टी उहा हुकूमत तब्दील थी। हिन वक़्तु क़ुदूस बिज़न साहिब जेको आहे तोड़े जो, जीअं हकीम सेठार साहिब असांखे ॿुधायो पिए त हू चए थो त हू हिन वक़्तु जेको आहे कंहिं बि पार्टी सां हुनजो तालुक़ु न आहे, पर सभु जीअं पंहिंजो असांखे शबीर लाशारी साहिबु पहिरियों ॿुधायो पिया त जॾहिं मुराद अली शाह साहिबु उनखे दावत ॾिनी हुई त बलोचिस्तान जी पूरी काबीना हिते पहुती हुई कराची में, ऐं हिकु टेबल जे हिकिड़े तरफ़ ते वॾो वज़ीर सिंध जो सैयद मुराद अली शाह पंहिंजी काबीना सूधो वेठो हुयो, त ॿिए तरफ़ टेबल जे ॿिए तरफ़ जेको आहे क़ुदूस बिज़न जो ऐं हुनजी काबीना वेठल हुई। इहो जेको मंज़रनामो बलोचिस्तान जे अंदरि थियो आहे, जंहिंखां पोइ उते पार्टियुनि जी जेका पोज़ीशन आहे उहा बेमाना थी वई आहे। ऐं उनखां पोइ हाणे जीअं पंहिंजो हकीम सेठार साहिबु असांखे ॿुधायो पिए त 11 सीटुनि मां जेको आहे सेनेट जे 11 सीटुनि जे लाइ जेको हुकूमती ग्रुप आहे उन्हनि जेको आहे हिकिड़े इंडिपेंडेंट बुनियादनि ते पंहिंजो उम्मीदवार बीहारिया आहिनि। सिंध जे अंदरि जेको आहे थोरो पीपल्स पार्टी जी पोज़ीशन इंटैक्ट आहे, पर उन सां गॾोगॾु पीपल्स पार्टी जे अंदरि जेके 2 शयूं थियूं आहिनि। हिकिड़ो त उनजो जेको आहे 2 उम्मीदवार जेके 2 मेंबर जेके सूबाई असेंबली जा उहे पंहिंजो फ़ौत थी चुका आहिनि, जंहिंमें अहमद अली ख़ान बिताफ़ी ऐं हज़ार ख़ान बिजाणी साहिबु शामिल आहिनि। जॾहिं त उनखां अलावा 2 उन जो हिकिड़ो उम्मीदवार पंहिंजो अवैस मुज़फ़र साहिबु जेको आहे मुल्क खां ॿाहिरि आहे, जॾहिं त हसनैन मिर्ज़ा जेको आहे उन जे वोट जे बारे में शक जो इज़हार कयो पियो वञे, त छाकाणि त उनजो पीउ जेको आहे उहो हिन वक़्तु ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस में आहे, उहो हसनैन मिर्ज़ा साहिबु वोट ॾियणु ईंदो न ईंदो, जे ॾियणु ईंदो त पार्टी जी बुनियाद ते ॾींदो या कंहिं ॿिए तरफ़ ॾींदो, इहो हिकिड़ो सुवालु आहे। पर उनखां बि वॾो जेको मसइलो आहे उहो आहे MQM जा 50 वोट जेके आहिनि, जंहिंखे चइबो आहे त उहो तितर बितर लॻा पिया आहिनि। उर्दू जो हिकिड़ो मुहावरो आहे, उहो जेको आहे उन्हनि जी का ख़बर न आहे त MQM जा वोट जेके आहिनि हिन वक़्तु न त उहे ॿुधाया पिया वञनि जेके PSP में आहिनि, पर बाक़ी जेका MQM जा 38 वोट आहिनि उहे केतिरा फारूक सत्तार जे कंट्रोल में आहिनि, केतिरा बहादुराबाद जे कंट्रोल में आहिनि, ऐं छा वाक़िअतनि हिन वक़्तु जिन ग्रुपनि सां उहे बीठल आहिनि उते ई वोट कंदा, या अंदरूने खाना केतिरनि जा वास्ता PSP सां आहिनि इन्हनि ॿिन्ही ग्रुपनि मां। पर जेकॾहिं PSP सां आहिनि
त छा जेको इहो चयो पियो वञे त आसिफ अली ज़रदारी साहिबु इन तरह जे चूंडुनि में इनडायरेक्ट चूंडुनि जे हवाले जो वॾो खिलाड़ी आहे, छा MQM जी इन तोड़ फोड़ जो उहो फ़ाइदो वठंदो या न। ऐं उन सां गॾोगॾु जेको ॿियो जेको ग्रुप आहे उहो ग्रुप आहिनि नंढड़ा ग्रुप जंहिंमें नून लीग जा वोट आहिनि ऐं उनखां अलावा PMLF जो कुझु 3 वोट 6 वोट जेके आहिनि PMLF जा आहिनि, ईअं 6 वोट जेके आहिनि PMLN जा आहिनि जेकॾहिं शिराज़नि खे गॾाइजे थो, ऐं ईअं ई जेको आहे पंहिंजो PTI जा 3 वोट आहिनि। त इहे जेके आहिनि 15 ताईं वोट थी वञनि था, पर इहे टई पार्टियूं जॾहिं गॾिजी वोट कनि थियूं पियूं त नून लीग सां कीअं PTI जेका गॾु बीहंदी, जेका इमरान ख़ान जो जेको मरकज़ी सतह ते जेको नून लीग जे ख़िलाफ़ु नैरेटिव आहे, या फंक्शन लीग सां हू कीअं बीहंदो, छाकाणि त फंक्शन लीग बि हुकूमती इत्तेहादी आहे वफ़ाक़ जे अंदरि। त PTI कीअं फ़ैसिलो कंदी, उन सां गॾोगॾु जेको आहे इहे सभई माण्हू टेक्नोक्रेट ऐं औरतुनि जे सीटुनि लाइ MQM जा सभई माण्हू ऐं ही जेके आहिनि इहे सभई गॾिजी वोट ॾींदा या न ॾींदा, इहो बि हिकिड़ी दिलचस्प मंज़रनामो आहे। पर हिन वक़्तु गुफ़्तगू असां जेका कंदासूं त हिन वक़्तु जेका इन्हनि ॿिन्ही सूबनि जे अंदरि जेका सियासत जी तोड़ फोड़ आहे, उन जो मजमूई तरह ते जेको लॻे ईअं थो त जेको फ़ाइदो आहे उहो फ़ाइदो पाकिस्तान पीपल्स पार्टी खे पियो आहे। इन्हनि ॿिन्ही सूबनि जे अंदरि पीपल्स पार्टी जेका सूरत हाल आहे उहा काफ़ी बहितर नज़र अचे पई। इन गुफ़्तगू खे अॻिते वधायूं था। शबीर लाशारी साहिबु सिंध TV जा चीफ रिपोर्टर सां गॾु नज़र था गुफ़्तगू खे अॻिते वधायूं। जी शबीर, सिंध बलोचिस्तान जी जेका साहिली पट्टी आहे पाकिस्तान जी, उते ईअं लॻे थो त आसिफ ज़रदारी साहिबु ॼण चओ त हिकिड़े हवाले सां टेक ओवर करे छॾियो आहे। बलोचिस्तान जी हुकूमत जे बारे में जीअं तव्हां पाण ॿुधायो पिया त टेबल जे हिकिड़े पासे सिंध काबीना, हिकिड़े पासे बलोचिस्तान जी काबीना वेठी हुई, ऐं उहो सीनेट जे चूंडनि में त पीपल्स पार्टी जो उहो नज़र अचे थो पियो। पर मूंखे त इहो लॻे थो त इहा जेका सूरत हाल रही त जनरल इलेक्शन जेका मथां अचे थी पई, उन जनरल इलेक्शन जे अंदरि बि पीपल्स पार्टी जी पोज़ीशन काफ़ी बहितर थियण जो इम्कानु आहे। बिल्कुलु फयाज़ साहिबु, छाकाणि त 2 अहम शयूं आहिनि जेके तव्हां इंडिकेट करायूं, बलोचिस्तान जी जेका ताज़ी सूरत हाल ऐं मुतहिदा जे अंदरि जेका ख़लफ़शार आहे या जेका भंजर आहे, जेका रुकजण जो नालो ई नथी वठे, जंहिंखे जेको ताज़ो क्राइसिस आहे उनखे अची 2 हफ़्ता थिया आहिनि। डॉक्टर फारूक सत्तार सां जेका बहादुराबाद ग्रुप जी बग़ावत आहे उनखे तव्हां ॾिसो था त उन किथे अची छेड़ कयो आहे। अॼु जी ताज़ी ख़बर इहा आहे त डॉक्टर फारूक सत्तार पंहिंजो पाण खे जेको आहे इंटर पार्टी इलेक्शन कराए वरी हिकु दफ़ो ॿीहर चूंडाए छॾियो आहे। त ॿिए पासे हू जेको ॿियो ग्रुप आहे उहो थो चए त असां इन्हनि चूंडनि खे तस्लीम ई नथा कयूं। PSP जे कारकुननि ऐं ज़िमेदारनि खे उहिदेदारनि खे घुराए उन्हनि जा बि जेके आहिनि उहे वोट कराए विया आहिनि। त हीअ जेका सिचुएशन आहे उहा किथे बि बीहण जो नालो नथी वठे। उनजो हिकिड़ो मज़र जेको असांखे इलेक्शन कमीशन जी ऑफिस में उन ॾींहुं नज़र आयो, सेनेट जा फॉर्म जमा कराइण महिल, त मुतहिदा डॉक्टर फारूक सत्तार ग्रुप हुजे या आमिर ख़ान ग्रुप हुजे, ॿिन्ही ग्रुपनि खे तजवीज़ कंदड़ ऐं ताईद कंदड़ जेके आहिनि उन्हनि जे उमेदवारनि खे MPAs न पिया मिलनि। एतिरे क़दुरु जो डॉक्टर फारूक सत्तार खे पाण खे अचिणो पियो ऐं MPAs जेके आहिनि उन्हनि पंहिंजूं फ़ोनूं जेके आहिनि उहे बंदि करे छॾियूं ऐं उहे फ़ोन अटेंड करण लाइ तयारु न हुआ। इहा सूरत हाल जेका आहे मुतहिदा जी, उहा तव्हां पाण सम्झी सघो था त आम चूंडूं जेके हाणे वेझे अचनि पियूं, उनजो हिकिड़ो मज़र मां सम्झां थो असांखे सेनेट जे चूंडनि में सॼो नज़र अची ईंदो त केतिरा MPAs ख़रीद थियनि था, केतिरा MPAs काॾे था वञनि। पर उनजो जेको चिटो पिटो जेको मज़र हूंदो उहो आम चूंडनि में नज़र ईंदो, छाकाणि त हींअर मुतहिदा अंदरि वेठल जेके माण्हू आहिनि उहे मुकमल तौर ते सम्झो त आइसोलेशन जो शिकार बि आहिनि ऐं हिकिड़ी गैर यकीनी जी उन कैफ़ियत में आहिनि। उनखे ख़बर नथी पए त हू बहादुराबाद ग्रुप सां गॾु वेहनि या PIB ग्रुप सां गॾु वेहनि, काॾे वञनि। त ॿिए पासे PSP जेका आहे उहा बि उन्हनि खे छिके पई तव्हां हेॾे अचो। त हाणे हू सम्झो त हिकिड़े अहिड़े चौराहे ते बीठल आहिनि जिन खे जेको झाटो हाणे उहो उनजे हथ लॻी सघे थो। हिकिड़ी इहा ॻाल्हि आहे। उनजो जेको फ़ाइदो आहे ख़ासि तौर ते कराची में पाकिस्तान पीपल्स पार्टी बिल्कुलु खणी सघे थी। आसिफ अली ज़रदारी जेको जोड़ तोड़ जो बिल्कुलु माहिर आहे, तव्हां सम्झी सघो था। न पर मां त जनरल पंहिंजो जेका इलेक्शन आहे उनजे कॉन्टेक्स्ट में शयुनि खे ॾिसां थो पियो त मिसाल तौरु हिते सिंध जे अंदरि 64 क़ौमी असेंबली सीटूं, मां ॾिसां थो वफ़ाक़ी हुकूमत जेको ज़रदारी साहिबु चए थो मां वफ़ाक़ी हुकूमत ठाहींदुमि। वफ़ाक़ी हुकूमत कीअं ठाहे सघे थो, जेकॾहिं उनजो जाइज़ो वठूं त हाणे जेकॾहिं सिंध जे अंदरि 64 सीटूं आहिनि, सही, उन मां जेको आहे 62 सीटूं आहिनि, छा 62 सीटूं आहिनि, 62 सीटुनि मां 40 सीटूं जेको आहे पंहिंजो 20-22 सीटूं कराची जे अंदरि आहिनि, बाक़ी ॿी सिंध जे अंदरि सीटूं आहिनि। हाणे जेकॾहिं ऐं कराची मां पीपल्स पार्टी वटि हिन वक़्तु बि 3 सीटूं आहिनि, हिकिड़ी लियारी वारी, सही, हिकिड़ी पंहिंजो जेका हकीम बलोच साहिब वारी जेका उहा थी, ॿी जेको आहे जेका हुन में जेको ॿियो बलोच शेरमन बलोच मुंहिंजे ख़्याल में केरु थियो हुयो,
शाहजहां बलोच लियारी वारो जेको ठीकु आहे न, उहो MP आहे MNA आहे। MNA आहे शाहजहां हा, बलोच। त हाणे जेको आहे इहो 3 सीटूं जेकॾहिं आहिनि, हाणे मसइलो इहो आहे त जेकॾहिं इहा सूरत हाल थिए थी त पीपल्स पार्टी जेकॾहिं 1 या 2 सीटूं ई कराची मां वधाए थी त 40 ऐं 4 44 सीटूं माना हू सिंध मां खटे कॾहिं सघे वञे थी। थी बिल्कुलु। ठीकु आहे, जेकॾहिं न बि वधाए छॾनि, 1 सीट हेॾा होॾा करे जेकॾहिं हाराए थी वञे त 40 सीटूं जेकॾहिं हिन खे हिते हो मिलनि थियूं त बलोचिस्तान जो जेको सियासी मंज़रनामा उते पॉलिटिकल बुनियादनि ते, सियासी बुनियादनि ते वोट, पंहिंजो पार्टी बुनियादनि ते वोट पवे ई कोन थो। सही। उहे त जेके उम्मीदवार हुजनि था, हर कंहिंजो पंहिंजो इलाइक़ो आहे, उहो जेकॾहिं उहो बाग़ी ग्रुप जी सूरत में जेके गॾु थिया 500 वोटनि ते बि MP MLAs थी था हा, अचनि। उहो वरी उहे इलाइक़ा आहिनि जिते मतिलबु जिते पंहिंजो उनजो मिलिटेंट्स जो वधीक असरु आहे। बिल्कुलु। बाक़ी जेको आहे मिसाल तौरु जमालियुनि जे इलाइक़े में जमाली खटंदा आहिनि, ज़हरियुनि जे इलाइक़े में ज़हरी खटंदा आहिनि, जेको आहे भूताणियुनि जे इलाइक़े में भूताणी यस, खटंदा आहिनि। त उहे हिकिड़ा मख़सूस इलाइक़ा आहिनि जिते उहो जेको उहो थिए थो पियो। जेकॾहिं ज़रदारी साहिब जी इहा जेका मैनूवरिंग आहे जेका हुन बलोचिस्तान हुकूमत ठाही आहे, इहे सभई माण्हुनि सां बीह रहनि था, त उहो जनरल इलेक्शन में बि उन ॻाल्हि जो वॾो इम्पैक्ट पवंदो त ज़रदारी साहिब बलोचिस्तान मां काफ़ी सीटूं कढी वञे। बिल्कुलु। जेकॾहिं ईअं थिए थो त जेकॾहिं 8-10 सीटूं हुतां कढे थो ऐं 40-45 सीटूं हिते कढे थो त माना इहो वञी हुनजो 55-60 जो रेशो बि 55-60 जो रेशो बीहे थो। ऐं जेकॾहिं 2-4-5 जेको आहे पंजाब मां बि कढी वञे थो, जंहिंजो लाइ चयो वञे थो त भई कुझु माण्हू टोड़ींदो आहे कंदो, ऐं KPK मां बि कढे थो, त जेकॾहिं इहो 60 खां क्रॉस करे थो, 70 जे अराउंड पहुचे थो त पोइ त ज़ाहिर आहे पाकिस्तान जो ऐवान आहे 336 जो, ऐं उनमें 332 या 336 जो ऐवान आहे। उनमें त पोइ त जेको आहे माना ज़रदारी साहिब जी पोज़ीशन जेका आहे उहा अहिड़ी थी वेंदी, जेकॾहिं इमरान ख़ान उनमें डेंट विझे थो नून लीग में, त पोइ त ज़रदारी साहिब इन पोज़ीशन में हूंदो शायदि जो जेको आहे शयुनि खे मैनूवर करे सघे आख़िर में। पर इहो सब्जेक्ट इन ॻाल्हि ते आहे त जेको जेका पाण ॿुधायूं था पिया, इन बुनियाद ते इहे शयूं थियनि थियूं, छाकाणि त अञा इलेक्शन जो जॾहिं अनाउंस थींदी, इलेक्शन अनाउंस थियण खां पोइ जेको हर सूबे जे बारे में इहो आहे, हर पार्टी जे बारे में इहो हिकिड़ी फील छॾी वई आहे त साईं हिन खां पोइ त इलेक्शन जीअं अनाउंस थींदी माण्हू छॾे वेंदा आहिनि पार्टी। नून लीग जे बारे में बि इहा आहे, पीपल्स पार्टी जे बारे में बि इहो आहे, साईं फलाणो ग्रुप आहे, फलाणे जी सरबराही में उनमें हिकिड़ो नालो मीर साहिब जो बि खणंदा आहिनि, जेको पंहिंजो इहो कॾहिं पंहिंजो नादर मक्सी जो नालो खणंदा आहिनि, कॾहिं कुझु ॿियनि जो नालो खणंदा आहिनि। मतिलबु इहो ग्रुप तयारु आहे, हुते नून लीग जे लाइ बि ग्रुप तयारु आहे, PTI जे लाइ बि इहो आहे त PTI त तोड़ फोड़ जो शिकार आहे जिते किथे उहो। हाणे ॾिसणो इहो आहे त जेकॾहिं इलेक्शन खां पोइ बि पार्टियूं इन पोज़ीशन में रहनि थियूं त पोइ त असांखे ईअं लॻे थो त सिंध ऐं बलोचिस्तान में जेका सूरत हाल बीहंदी उनजे बुनियाद ते पीपल्स पार्टी मरकज़ी सतह ते बि जोड़ तोड़ जे अंदरि हिकिड़े इम्पॉर्टेंट प्लेस ते अची सघे थी। बिल्कुलु। जेका हिन वक़्तु बि असेंबली जे फ्लोर ते 2 नंबर वॾी पार्टी आहे, पर पोइ शायदि उनजी पोज़ीशन अञा वधीक स्ट्रांग थिए। मुंहिंजे ख़्याल में प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजो प्रोड्यूसर साहिब चए थो पूरो थिए। नाज़रीन, प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो, पंहिंजे मेज़बान फयाज़ नाट खे इजाज़त सदाईं गॾु।